मौसिब आला सिंध जे सलाहकार सैयद अली मुमताज़ ज़ैदी पारां ज़िले काउंसिल हाल मीरपुर माथिलो में खुलियल कचहरी मुनक़िद कई। लोकल गवर्नमेंट अमलदारनि ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻी विया। शहरनि पारां तालीम, पब्लिक हेल्थ, आबपाशी ऐं रोड खाते ख़िलाफ़ शिकायतूं जमा करायूं वयूं। खुलियल कचहरी में डिप्टी कमिश्नर घोटकी मंज़ूर अहमद कंडराणी ऐं रीजनल डायरेक्टर मौसिब आला सिंध घोटकी फज़ल मोहम्मद शेख समेत तालीम, सिहत, लोकल गवर्नमेंट, रेवेन्यू, पब्लिक हेल्थ, इंजीनियरिंग, आबपाशी, ज़राअत, सोशल वेलफेयर जे अमलदारनि ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते शहरनि लोकल गवर्नमेंट जे अमलदारनि ख़िलाफ़ शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। साफ़ सुथराई जे फुक़दान, मुलाज़िमनि पारां पघारुनि ऐं पेंशन में गैर क़ानूनी कटौती ख़िलाफ़ शिकायतूं जमा करायूं वयूं। मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे शहरनि पारां स्कूल में उस्तादनि, फर्नीचर ऐं बुनियादी सहूलतुनि जी खोट बाबति पिणु शिकायतूं जमा करायूं। उन मौक़े ते सैयद अली मुमताज़ ज़ैदी ॻाल्हाईंदे चयो त मौसिब आला सिंध मोहम्मद सोहेल राजपूत जी ख़ासि हिदायत ते अवामी मसइला हल करण लाइ खुलियल कचहरी मुनक़िद कई आहे। मौसिब आला सिंध जो इदारो बग़ैर कंहिं वकील जी सिधी रीत अवामी शिकायतूं ॿुधी उन्हनि जो अज़ालो करे थो। ज़िले घोटकी वासियुनि जूं शिकायतूं जमा कयूं आहिनि। जे अज़ाले लाइ लाॻापियल अख़्तियारनि खे हिदायतूं जारी कयूं वयूं। हुन चयो त सरकारी इदारनि ख़िलाफ़ घोटकी जे रीजनल ऑफिस में बि सादे काग़ज़ ते दरख़्वास्त लिखी जमा कराए सघिजे थी। शिकायत दाख़िल करण जी ऑनलाइन सहूलियत बि मौजूदु आहे। मौसिब आला सिंध जे सलाहकार खुलियल कचहरी दौरान लाॻापियल खातनि जे अमलदारनि खे हिदायत कई त ज़िले सतह ते हल थियण जहिड़नि मसइलनि खे 1 महीने अंदरि हल करे रिपोर्ट फ़राहम कई वञे। हिकु शहरी पारां अलायंस शुगर मिल ख़िलाफ़ माहौलियाती गदिलाइण पखिड़ण बाबति शिकायत जमा कराई, जंहिं ते सलाहकार संदसि शिकायत जे अज़ाले लाइ माहौलियाती तहफ़्फ़ुज़ वारे खाते खे हिदायतूं जारी कंदे रिपोर्ट तलब करे वरिती। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मंज़ूर अहमद कंडराणी समूरनि खातनि जे अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त अवामी मसइला तरजीही बुनियादनि ते हल करण लाइ समूरा इदारा पंहिंजो किरदारु अदा कनि। मौसिब आला सिंध जे हिदायतुनि ते अमल कयो वञे। अमलदार तोड़े मुलाज़िम वक़्त जी पाबंदी सां ऑफिसनि में पहुचनि ऐं कमकार सांगे ईंदड़ माण्हुनि सां सुठो सलूक अख़्तियार कनि।